सवात में लगल बाहिस समूरे मुल्क खे वकोड़े सघे थी। सभिनी खां ग़लतियूं थियूं आहिनि। बलूचिस्तान जो मसइलो बि जल्द हल कयो वञे। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जो क़ौमी असेंबली में ख़िताब। संदसि चवणु आहे त मुल्क में इक़्तिदार लाइ जंग जारी आहे। आइनी तरीक़े सां हटायल शख़्स इक़्तिदार लाइ रियासत खे ब्लैकमेल करे रहियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर श्री रहमान चयो त मज़हब जे नाले ते विढ़ी वेंदड़ जंग इक़्तिदार जी जंग आहे। बलोचिस्तान बाबति ट्रुथ एंड रिकन्सिलेशन कमीशन जोड़ी वञे। सुप्रीम कोर्ट मेगा करप्शन केसिस जा मुकमल तफ़सील तलब करे वरिता। वफ़ाक़ी सूबाई वज़ीरनि, सलाहकारनि ऐं कामूरनि जी केसिस जा तफ़सील बि तलब कया विया। इमरान ख़ान जी नेब कानून में तरमीमुनि ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे चीफ जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त आम शहरी जे हक़नि सां गॾु क़ौमी मुफ़ादनि ऐं मुआशिरे जा बि हक़ हूंदा आहिनि। जस्टिस मंसूर अली रिमार्क्स ॾींदे चयो त एहतसाब लाइ ॿिया इदारा मौजूदु आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट FIA खे PTI फॉरेन फंडिंग केस जी कानून मूजिबि कार्रवाई जारी रखण जी हिदायत करे छॾी। एडिशनल अटॉर्नी जनरल पारां तयारीअ लाइ वक़्तु घुरण ते कावड़ जो हिसार। ॿुधणी 27 अक्टूबर ताईं मुलतवी। चीफ जस्टिस अथर मिनल्ला रिमार्क्स ॾींदे चयो त अदालत फ़ैसिलो ॾींदी आहे त इल्ज़ाम लॻाए वेंदा आहिनि। अॼु तव्हां हुकूमत में आहियो, सुभाणे ॿिया हूंदा। हुकूमतूं तब्दील थींदियूं रहंदियूं आहिनि, पर इदारनि खे हिते ई रहणो आहे। नेब आसिफ ज़रदारी जे चइनि केसनि में बरियत ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तूं वापसि वठण लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। नेब उर्सुस ट्रैक्टर, AROI गोल्ड, पोलो ग्राउंड ऐं SSG कोटेकना में बरियत ख़िलाफ़ दाख़िल अपीलूं वापसि वठण लाइ दरख़्वास्तूं दाख़िल करायूं। नेब दरख़्वास्तुनि में ॼाणायो आहे त केसनि में मौजूदु दस्तावेज़ शाहिदीअ वारे कानून मूजिबि नाहिनि। केस खे हलाइण गैर ज़रूरी मश्क हूंदी। नेब पारां चइनी केसनि में आसिफ ज़रदारी जी बरियत 2015 खां चैलेंज थियल आहे। PTI अॻुवाण फैसल वावड़ा जी ताहयात नाअहली केस में वधीक हिकु ग़लति बयानी साम्हूं अची वई। फैसल वावड़ा पारां मुद्दे ख़ारिज अमरीकी पासपोर्ट रिटर्निंग ऑफिसर अॻियां पेश करण जो इंकशाफ। जस्टिस आयशा मलिक रिमार्क्स ॾिना त जंहिं रद्द कयल पासपोर्ट ते तव्हां भाड़ियो पिया, उनजो मुदो ख़तम थी चुको हो। RO खे ॾेखारियल पासपोर्ट 2015 में एक्सपायर थी चुको हो। नओं पासपोर्ट ठहंदो आहे त पुराणो रद्द थी वेंदो आहे। रद्द कयल पासपोर्ट शहरियत ॾियण जो सबूत कीअं थी सघे थो। जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स ॾिना त फैसल वावड़ा जो हिकु ॿियो कूड़ साम्हूं आयो आहे। हाई कोर्ट वटि ताहयात नाअहली जो इख्तियार आहे। वज़ीर आज़म जी सदारत मौसमियाती तब्दीली बाबति इजलास। शहबाज शरीफ मुस्तक़बिल में मौसमियाती ख़तरनि जो मुक़ाबिलो कंदड़ घरनि ऐं इंफ्रास्ट्रक्चर लाइ मनसूबो जोड़ण जी हिदायत करे छॾी। शहबाज शरीफ चयो आहे त मौसमियाती तब्दीलीअ खे मुंहुं ॾियण लाइ मुस्तक़बिल बुनियादनि ते कमु करणो पवंदो। वज़ीर आज़म सां चीनी वफ़द बि मुलाक़ात कई आहे। शहबाज शरीफ चयो त सिंध ऐं बलोचिस्तान जा केतिरा ई इलाइक़ा अञा पाणीअ हेठां आहिनि। मुतासिर इलाइक़नि में पाणीअ मां पैदा थींदड़ बीमारियूं चैलेंज आहिनि।
सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद हफ़्ते अंदरि केनशाह मां पाणी निकाल करण जो हुकुम ॾेई छॾियो। केनशाह शहर मां पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ तोहिनी अदालत जी दरख़्वास्त सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में ॿुधणी। अमलदारनि पारां केनशाह शहर मां 80 सैकड़ो पाणी निकाल करण जी दावा। वकील जे एतिराज़ ते अदालत रिपोर्ट तलब कंदे हफ़्ते अंदरि केनशाह शहर मां पाणी निकाल करण जो हुकुम ॾिनो।